साईं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। साईं कुछ माण्हू औरतुनि जा काबीन खायूं वेंदा आहिनि। औरतुनि सां ॻाल्हायल जेको काबीन हूंदो आहे उहो आख़िरी ज़िंदगी ताईं उन्हनि खे नाहे मिलंदो। साईं इन जे बारे में असांखे जवाबु ॾींदा। ॾिसो बाबा, क़ुर मजीद में अल्लाह ताला साफ़ हुकुम ॾिनो आहे त औरतुनि जा जेके काबीन आहिनि, महर आहिनि, उन्हनि खे तव्हां न खाओ। हे जेको निकाह जे वक़्तु काबीन ॻाल्हायो वेंदो आहे, 5 तोला 3 तोला जेतिरो ॻाल्हायो वेंदो आहे, त कुझु माण्हू उन्हनि काबीननि खे आख़िरी ज़िंदगी ताईं उहो महर काबीन न आहिनि ॾींदा। त अहिड़ी तरह सां या टाल मटोल कंदा आहिनि या कंहिं शइ सां ईअं धमकाईंदा आहिनि। कुझु माण्हू त उहे न ॾींदा आहिनि। जेके औरतुनि खे काबीन नथा ॾियनि त क़ुर मजीद में मन थियल आहे त वाआतुन निसा सदुकातिहिन निहलतन, तव्हां ख़ुशी ख़ुशी सां औरतुनि खे काबीन ॾियो, महर काबीन उन्हनि खे पंहिंजो ॾियो जेको उन्हनि जो ॻाल्हायल आहे। त यादि रखो, इहो जेको काबीन आहे इहो न जेका कुंवार आहे घर वारी मुड़ुस जी हूंदी आहे त उन जे पीउ माउ जो बि हक़ु न आहे ऐं इहो घोटेतनि जो बि हक़ु न आहे। इहो सिर्फ़ु उन कुंवार जो आहे जंहिंसां हीउ निकाह थो करे। त उन औरत जो आहे जेका शादी करे थी, इन जो इहो हक़ु आहे, ॿियो कंहिंजो हक़ु न आहे। त कुझु माण्हू इन खे घटि मसइलो सम्झंदा आहिनि। यादि रखो, जेकॾहिं कंहिं औरत खे कंहिं माण्हू काबीन न ॾिनो, हाणे उहा औरत वीचारी मजबूरी, हाणे हे माना उनखे काबीन नथो ॾे ऐं हे वफ़ात करे वियो, त हाणे जेसी ताईं उन औरत जो उन जी मिल्कियत मां काबीन कढी उनखे ॾिनो न वेंदो, जेतिरी मिल्कियत थिए थी काबीन जी, तेसी ताईं उन जी मिल्कियत न विराइबी। हाणे हमरा काबीन न ॾिनो पंहिंजी घरवारी खे, हाणे हमरा मरी वियो, इन जी मिल्कियत पई हुई, त हाणे इहो इन मां जेको काबीन जी क़ीमत थी थिए त उहा इन जी मिल्कियत मां उन औरत खे पहिरियों काबीन जी क़ीमत ॾिनी वेंदी, छो त कर्ज़ु आहे न, पहिरियों कर्ज़ु अदा कयो वेंदो आहे, उन खां बैदि में मिल्कियत तक़सीम थी वेंदी। इहो मसइलो यादि रखो त जेकॾहिं कोई औरत जो काबीन खाए थो, महर खाए थो, नथो ॾे, त इहो ॾाढो ज़ुल्म थो करे। अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे वातुन निसा सदुकातिहिन निहलतन, ख़ुशी ख़ुशी सां औरतुनि खे महर पंहिंजो काबीन ॾेई छॾियो। हा, बाक़ी हिकिड़ो अलॻि मसइलो आहे, जेकॾहिं उहा औरत तव्हांखे पंहिंजी ख़ुशी ख़ुशी सां तव्हांखे माफ़ थी करे काबीन, या उन में कुझु हिसो माफ़ थी करे, त पोइ त क़ुर बि फरमाए थो फ़कुलू हनीअम मरिया, पोइ तव्हां मज़े मज़े सां उहो तव्हां खाई था सघो, उहो तव्हांजी मिल्कियत आहे। जेकॾहिं औरत ख़ुशी ख़ुशी सां माफ़ करे, पर जेकॾहिं नथी करे त पोइ उहो तव्हांजे लाइ हराम आहे। इहो हर सूरत में काबीन ॾियणो आहे।